उॾिरुलाल अल सैयद मुदस्सिर अकेडमी में 6 सेप्टेम्बर यौम दिफ़ा वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। इन मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि तरफ़ां यौम दिफ़ा जे हवाले सां मुख़्तलिफ़ टैबलोस पेश कया विया, जॾहिं त पिंडाल में मौजूद माण्हुनि ख़ाका पेश कंदड़ शागिर्दनि जूं ताड़ियूं वॼाए हौसला अफ़ज़ाई कई। जीअं त अल सैयद मुदस्सिर अकेडमी जे ओनर सैयद अब्दुल अज़ीज़ शाह आयल महिमाननि जो शुक्रिया अदा कंदे चयो त 6 सेप्टेम्बर असांखे यादि ॾियारे थी त असांजे पाक आर्मी पंहिंजे जारहाणे बहादुरीअ सां दुश्मन मुल्क जे मनसूबनि खे नाकाम बणाए छॾियो ऐं असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त कंदे पाक आर्मी जे केतिरनि ई जवाननि पंहिंजे जान जो नज़रानो ॾिनो। जीअं त आयल महिमाननि में साबिक़ MNA मखदूम जमीलुज़्ज़मा जो कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ शाह, इज़्ज़त अली ब्रह्माणी ऐं सहाफ़ी माशूक अली कमराणी, नदीम शेख, ज़हूर अहमद ख़ासकेली, साईं बख्श हकड़ो समेत केतिराई माण्हू शिरकत कई। पहिरीं ॻाल्हि जो तव्हांजो त इहो डेस्क जो ख़वाहिश मौजूदु ईअं कोन्हे को मूंखां मुतालबो कयो त बाबा हीअ असांखे ज़रूरी आहिनि ऐं उहो मां पंहिंजे खीसे मां इंशाअल्लाह 50 वठी सूमर ॾींहुं हिते पहुचाईंसि। नंबर ॿी ॻाल्हि ॿुधाइनि पिया त 10-11 जेको आहे शागिर्द टीचर थी हिन स्कूल में विया आहिनि ऐं वाक़ई ॾिसिजे वियो त प्राइवेट स्कूल में पढ़ाई तमामु सुठी हले पई। सरकारी स्कूल में तव्हां पहिरीं में ॿुधायो उस्ताद स्कूल में वञनि था, का ॻाल्हि ई कान पई थिए, सभु को घर वेठे पंहिंजो पघार खणी थो वञे। पर हाणे इंशाअल्लाह DO सां DC सां मीटिंग कंदुसि त वाक़ई जीअं हीअ स्कूल कामयाबु आहिनि तीअं हुनखे बि कामयाबी मिलणु खपे। जीअं 14 अगस्त ते प्रोग्राम रखियो हुयो हाई स्कूल में, तव्हां शायदि हूंदा त उते ॾाढो उन्हनि फंक्शन सुठे हिसाब सां थी वियो। इंशाअल्लाह उन्हनि में पाण इहो कराईंदासीं। पर जीअं ठीकु आहे, ॿार जी पढ़ाई आहे उहो प्राइवेट में थिए या हुते थिए, ॿार उते वेंदो जिते सुठा उस्ताद हूंदा, सुठी पढ़ाई हूंदी। उन करे अॼु तव्हांजो फंक्शन ॾिठो आहे केॾो, इहो बि ॿारनि खे उस्ताद जी ॾिनी वई हली आहे 6 सेप्टेम्बर जे बारे में। तो मूंखे आउं ॾाढो मुतासिर थियो आहे ऐं मूंखे ॾाढी ॻाल्हि वणी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।